सीरियस मामलों ते ॻाल्हि ॿोल कनि था। मूंखां अॻु में जेके दोस्त जेके साथी ॻाल्हाए विया आहिनि जी ॻाल्हि ॿोल ॿुधी आहे, उन्हनि जी ॻाल्हि तमामु इफेक्टिव हुई। ॿिया जेके न ॿुधी सघियो आहियां उन्हनि जी ॻाल्हि ॿोल बि यकीनन इफेक्टिव हूंदी। इन टॉपिक तमामु नंढिड़ो टॉपिक आहे, तंहिंजे करे इन ते 5-7 मिंट ॻाल्हाइजे त 10 ॾींहं ॻाल्हाइजे। चाहे त माण्हू मिठो खीर पीअण ते 70 मिंट ॻाल्हाए, चाहे त मिठे खीर ते 2 मिंट ॻाल्हाए वठे। मिठो खीर पीअण जा कहिड़ा फ़ाइदा आहिनि। थोरो टॉपिक खे आउं पाण थो वधीक वॾो कयां। So instead of just talking about cybercrime, I would like to talk about internet. And cybercrime would be one of the components. पर जीअं त टॉपिक इहो आहे तंहिंजे करे इनखे टच कंदासीं। टच न बल्कि इन ते 2 मिंट ॻाल्हाईंदासीं। दुनिया जी आबादी घणी हूंदी? Do you have any idea? To be exact, 7.53 billion. वज़न जी हूंदी, हिन लम्हे वधी वई हूंदी। जेॾी महिल मूं पुछियो त केतिरी आहे, उन खां पोइ जेॾी महिल मूं चयो 7.53, इन विच में बि के 2 लख ॿार ॼमी विया हूंदा। 2 लख में त 10-15 हज़ार ॿुधाया हूंदा। उन्हनि मां घणा बचंदा, मॉर्टेलिटी रेट छा आहे, उहो वरी उन्हनि मुल्कनि जे तरक़ीअ ऐं हेल्थ सुधारनि ते केतिरी तवजह आहे उन ते। त मूंखे हीअ पोयां लिखी ॻाल्हाइण में मज़ो कोन ईंदो आहे। ऐं ॿियो तव्हां चाहींदो आहियां तव्हां पंहिंजे लिसनर्स खे, दोस्तनि खे, साथियुनि खे को पाण टीम आहियूं। केॾी महिल हींअर आउं मथे बीठो आहियां, केॾी महिल तव्हीं मथे बीठा हूंदा, आउं हेठि वेठो हूंदुसि। तंहिंजे करे उहे जेका 7.53 या 7.54 बिलियन 7 अरब 53, 54, 55, 60 करोड़ माण्हू, उन्हनि मां सॼी दुनिया में तरक़ी याफ़्ता मुल्कनि में तक़रीबन 55% माण्हू इंटरनेट यूज़ कंदा। यानी 7 अरब 55 या 53 या 60 करोड़। इन करे एग्ज़ैक्ट कोन पियो चवां, जो एग्ज़ैक्ट थींदी कान्हे शइ जेका तरक़ी कंदड़ शइ आहे। मसलन ईअं कोन थो चई सघे त ट्रेन हींअर हैदराबाद खां लाहौर ईंदड़ हिन जाइ ते पहुती आहे, छाकाणि हले पई। जेॾी महिल चइजे पियो ओॾी महिल 10 किलोमीटर ते हली चुकी हूंदी। त उहा जेका 7 अरब 55 60 करोड़ आबादी आहे, बल्कि 3 अरब 80-90 करोड़ माण्हू कंप्यूटर यूज़ कंदा। पर पाकिस्तान में कि फ़क़ति 5 करोड़ जे वेझो माण्हू इंटरनेट यूज़ कंदा। हाणे पाकिस्तान में 5 करोड़ माण्हू छो था यूज़ कनि ऐं दुनिया में 55 सैकड़ो माण्हू इंटरनेट यूज़ था कनि ऐं पाकिस्तान में 5 करोड़ माना तक़रीबन 22-23 करोड़ आबादी आहे, 25-30 सैकड़ो यूज़ था कनि। सबब इहो आहे त चवंदो दुनिया जे ॿियनि मुल्कनि में या ॿियनि मुल्कनि में कोन्हे। मसलन अमेरिका में या ऑस्ट्रेलिया में या इवन मलेशिया में सोचे नथो सघिजे त को 20-25 सैकड़ो माण्हू इंटरनेट कोन यूज़ कंदा हूंदा। इहो मुमकिन कोन हूंदो अमेरिका में, ऑस्ट्रेलिया में, न्यूज़ीलैंड में, इंग्लैंड में त कंहिं माण्हू खे इंटरनेट जी ख़बर या त मोबाइल यूज़ कंदो हूंदो या सेल फोन ज़रिए कनेक्टेड हूंदो या घर में पोर्टेबल या टैबलेट या कंहिं तरीक़े या पंहिंजे सिस्टम या जंहिं ऑफिस में कमु करे थो उन ऑफिस में सॼो सिस्टम नेट ते हूंदो। हाणे इंटरनेट ते जेके टेलीफोन ज़रिए कनेक्टेड माण्हू सेल ज़रिए से मज़ेदार फिगर्स आहिनि। दुनिया जी जेकी कुल आबादी आहे उन मां 100 मां तक़रीबन 85 खां 90 सैकड़ो माण्हू सेल फोन ज़रिए कनेक्टेड आहिनि इंटरनेट सां। पाण जेको चऊं था कंप्यूटर, पीसी, सिस्टम, लैपटॉप, वो लैपटॉप वग़ैरह बाक़ी 10-15 सैकड़ो में अचनि था। 85-90 सैकड़ो माण्हू दुनिया जे जेके आहिनि से इंटरनेट सां कनेक्टेड आहिनि पंहिंजे सेल फोन ज़रिए। हाणे उन में जेके पाण 5 करोड़ माण्हू आहिनि, उन्हनि 5 करोड़नि में माण्हुनि में सम्झो था 22 करोड़ माण्हू आहिनि, उन मां 5 करोड़ कंप्यूटर आहे, इंटरनेट आहे। उन्हनि 5 करोड़ में लाहौर, हैदराबाद ऐं इस्लामाबाद ऐं कराची शहर शामिल आहिनि, जी फैसलाबाद, उन्हनि 5 करोड़। त पोइ बाक़ी छाछरे लाइ या गढ़ी खैरे लाइ या सीता रोड लाइ या झिड़क लाइ केतिरो वञी स्पेस बचो? कुल यूज़ कंदड़ 5 करोड़ साला 5 करोड़ मसलन वधी विया हुजनि, उनमें कराची बि आहे, उनमें लाहौर बि आहे,
उते त जेकॾहिं 2 करोड़ कराची आहे त 50 लाख 60 लाख वटि इंटरनेट हूंदो त बाक़ी छाछड़े लाइ केतिरो बचो, केतिरा सैकड़ो माण्हू इस्तेमालु कंदा हूंदा। तव्हां पंहिंजे मोबाइल जे फोन सेट जे एड्रेस बुक में विया आहियो। हिन दौर में 21 सदी में एड्रेस बुक में जेकॾहिं तव्हां वटि 1000 नंबर आहिनि त मां 200 नंबर हूंदा जिन वटि व्हाट्सएप हूंदो। 800-900 माण्हू असांजी पार्टी आहे क़ौमी अवामी तहरीक, ॿियूं पार्टियूं उन्हनि जे मर्कज़ी लीडरशिप खां पुछिजे थो तव्हां वटि व्हाट्सएप नंबर छो मूं वटि व्हाट्सएप आई अदा तो जवाब छा ॾिनो सी मूंखे टच खे चवंदा टच मोबाइल नथो हलाइण अचे, टच मोबाइल हलाइण नथो अचे। हाणे इहा हूंदी मर्कज़ी कमेटी सिंध जे पीपल्स पार्टी खां वठी ऐं नवाज़ लीग ऐं PTI जी लीडरशिप खां वठी आम क़ौम परस्त तरक़ी पसंद ऐं प्रोग्रेसिव लीडरशिप ताईं जिन खे टच मोबाइल नथो हलाइण अचे ऐं जिन खे व्हाट्सएप जी ख़बर कान्हे। ऐं व्हाट्सएप हू ओॾी महिल इस्तेमालु कंदा जिन 1000 जे एड्रेस बुक मां जिन 200 वटि व्हाट्सएप आहे उहे व्हाट्सएप केॾी महिल इस्तेमालु कंदा जेॾी महिल उहे कंहिं मुफ़्त वारे DSL जे रेंज में पुॼंदा, वाईफाई जे रेंज में पुॼंदा। मज़ेदार आहे न, इहे मज़ेदार ॻाल्हियूं सुठा माण्हू भले ॿुधनि। माना दुनिया सां कनेक्ट थियण लाइ ज़रूरी आहे त हू मुफ़्त वारे रेंज में पंहिंजे घर पुॼनि, कि मुफ़्त वारी ऑफिस पुॼनि जिते पासवर्ड ख़बर हुजनि, पोइ उहो लॻाइनि। बाक़ी तेसी दुनिया में व्हाट्सएप पे छा थियो छा न थियो तेसी को तालुक कोन्हे। सॼी दुनिया खां कटियल आहिनि, मुफ़्त वारे माल ते पुॼनि, माल मुफ़्त दिले बेरहम उते पुॼनि। हिकिड़ो वाक पे कयां हिकिड़ो पाड़े वारो हमरा आयो साईं थोरो अर्ज़ु कयां तव्हां पासवर्ड ॾींदव छा जो पासवर्ड जी DSL मूं ॾिठो त उनजे वाक में हेॾो ओॾी महिल गुटको भरियल ऐं उहो गुटको 50 रुपए जो रोज़ खाईंदो हूंदो, 1500 रुपए जो गुटको खाईंदो हूंदो ऐं DSL जो ख़र्चु 1500 आहे ऐं उन 1500 में उन 20 ॼणनि जो घर भाती सभु हलाईंदा DSL। पर उन DSL खे इम्पोर्टेंस कान्हे, इम्पोर्टेंस गुटके जी आहे। तंहिंजे करे उहो DSL हाणे ताईं इंटरनेट त पोइ जी ॻाल्हि आहे न, इंटरनेट लाइ पहिरीं त कनेक्टिविटी खपे न, कनेक्टिविटी कान्हे सॼे माण्हू वटि। बाबा तव्हांखे कहिड़ी बेचैनी आहे वेही रहो, कनेक्टिविटी जेका आहे उहा खपंदी। कनेक्टिविटी खां पोइ तव्हांखे दुनिया सां गॾु हाणे दुनिया सां जॾहिं गॾिजी वियो ये जेके नौजवान वेठा आहियो आई डोंट थिंक त तव्हां मां के 10% हूंदा। हथ तो खणी खणा आहियां पर कूड़ो हथ न खणजो आहियां, पुछारे आदि पुछाब कंदो आहियां, क्रॉस एग्ज़ामिनर आहियां न वकील आहियां। त मुंहिंजे ख़्याल में जेके वेठा आहियो इन वटि दुनिया जी जेका सभ खां वधीक इफेक्टिव साइट आहे ट्विटर, उन ते 10% कोन हूंदो। हथ मथे कयो जेके ट्विटर कयो ईअं न कयो ॾाह थियो त मिड़ई 15-20 हथ मथे थी आहिनि 50, ईअं न कयो। मुंहिंजे ख़्याल में 5-10 हूंदा। ॿिया उहे हूंदा जिन हिकिड़ो दफ़ो अकाउंट ठाहे छॾियो हूंदो पोइ ख़बरचार कान वरिती हुजे त पोयां छा थियो, मिड़ई हिकिड़ो अकाउंट खुली वियो। इहा ख़बरूं कयूं पाण, इन में तव्हांजो ॾोह कोन्हे, पाण सभई आहियूं, आऊं बि आहियां, केतिरनि शयुनि जी मूंखे ख़बर कान्हे। त हाणे उहा पाण ट्विटर जंहिं ते लमे बि लमे, फेसबुक ते त बराक ओबामा या कोन वेठी आहे न, फेसबुक ते पाण सम्झूं था पाण कयूं था 5000 रिक्वेस्ट मोकिलियूं था, सभु पंहिंजा दोस्त आहिनि। पर जेकॾहिं हिलरी क्लिंटन आहे त उन जो पब्लिक न हूंदो, हुनजे घर जा 30-40 भाती हूंदा, अलाए 200 हूंदसि जेका हुनजी अकाउंट में हुन सां एड हूंदा। ओबामा हिन ते कोन हूंदो, हिन ते महातीर मोहम्मद शायदि न हुजे, हूंदुसि त पंहिंजे घर भातियुनि सां एड हूंदो, पर ट्विटर अकाउंट हुनजो पब्लिक हूंदो। शेख मोहम्मद जेको UAE जो सरबराह आहे उनजो ट्विटर अकाउंट जेको आहे पब्लिक आहे। ट्विटर आहे पंहिंजी पब्लिक कम्युनिकेशन। अमिताभ ट्विटर ते पब्लिक आहे, दीपिका पब्लिक है, ट्रंप पब्लिक है, ईरान जो सदर पब्लिक है, उते पाण ई कोन। हाणे पाण आहियूं फेसबुक ते। हाणे फेसबुक ते पाण छा आहियूं, राति जो 11 बजे के संधी दरवेश ख़ुदा जे किथे को ठरो पीतो प्लास्टिक जी थैली में पी पोइ वरी शइ लिखंदो वञ न परे मूंखां अचिड़ो छॾाए। हाणे फेसबुक जो मक़सदु हुन लाइ दुनिया में अदा प्यार रही कोन्हे, केर कंहिंजो कोन अथव, माण्हू मतिलबी आहे। हाणे आउं पोस्ट पढ़ी सम्झंदो आहियां त हमरा हींअर कुर्बाश आहे। राति जो 8-9 खां पोइ जीअं हुन लिखियो दुनिया में क़दुरु न आहे, माण्हू सम्झी वञे त हमरा हाणे मूड में आहे। अॼु किथां आसरो वासरो कोन मिलियो, ठहण जी सलाह कोन आई, ॿियो दोस्त हिन खां टियों ॾींहुं पीउ मुफ़्त में भॼी वञो, अॼु हिन खां वाइदो कयो उहो कोन आयो थैली खणी। तंहिंजे करे दुनिया में केरु कंहिंजो न आहे, मुंहिंजा महबूब सभु छॾे विया। हाणे ॿियो जेको इहा हिकिड़ी ख़ल्क़,
बी मखलूक है जेका खास तौर पे माइन में तो नंढड़ो ॿार झले माय क्यूट नेफ्यू। हाणे सोशल मीडिया जो मकसद उनके लाइ है तो माय क्यूट नेफ्यू उन जेके 5000 माण्हू उनके लाइक करणो आहे व्हाट क्यूट बेबी लव हिम माय ब्लेसिंग्स फॉर हिम और हर एंड हिज हर पेरेंट्स फला and may God give him a wonderful and prosperous life। जबरदस्त ठीक है मुझे ने हां तुझे नेफ्यू जे फोटो सा दुनिया के शामिल हो असा के लगड़ो इंटरेस्ट क्यूट नेफ्यू आए खुदा मु की भाई पे को दिनो आया भाणे जो दिनो है अल्लाह तो ते रहमत कई है फर्स्ट क्लास कम कियो पर असा में शामिल तो के भाई पे या भाणे जो जाओ तेजे करे यो फोटो है यो आऊं ते पुजीस नाउ रीच एट नथ्या गली अब नथ्या गली तो पुजी में ठीक है बड़ो तो कम कयो तारीखी जो तू नथ्या गली पहुंची है नथ्या गली में जो सेमिनार को वर्कशॉप है को जबरदस्त अदी मुझी भेण ओ मुझी साण अदी तो गवर्नमेंट गयो ता मुसलसल चुरपुर गयो चुरपुर जिंदगी है पर 5 मिनट मुलतवी है हाणे नथ्या गली तो के कम सा पुजी में फर्स्ट क्लास नथ्या गली तो वणन जा स्पेशीज जेके उन रिसर्च को करी फर्स्ट क्लास तो छाचर पुजी में कोयले ते रिसर्च को करी नंगर पार्कर तो चलो घुमण वे माइटन सा ऐ उस नंगर पार्कर में तो फोटो कढा तो असा कड़ो इंटरेस्ट हो ये तो मुझे घर में सजो नहीं खबर है मुझे केरी मन मुझे भाई जी शादी थी होंदी केरी मन मुझे भाणे जी सालगिरह थी होंदी केरी मन मुझे धीए इम्तिहान में पास थी करे फोटो तो फोटा के माण्हुनि जा धीए पास थी या फलाण जी ज्योति बासु जो भाई जो पास थी बंगाल के कम्युनिस्ट लीडर जो फलाणो जो नेपाल जे सोशलिस्ट पार्टी जे अगवान जी पुफी थी शादी थी है उन से सही दुनिया मुबारक वठन उन से इंटरेस्टिंग हो तने के सोशल मीडिया जो कोई यूसेज है जो कोई इस्तेमाल सो बड़ो फजूल है या मां सजड़ी पढ़ने वेठा इलाही एड़ा माण्हू सुञाणा नेट खोलियो पिया हिम्मत कर्सर हेठ तो वने वरी ॾिसो था पढ़ियो वरी वेठा वरी शरीर था वरी के लाइक पे ॿियो रात जो के लिखंदा आहिनि त मूंखे 60 लाइक कोन मिलिया आउं छाती तो गया आप दोस्तन के अनफ इलाही हिकिड़ी अधी असांजी वरी पोस्ट पढ़नि लिखल हुई त छाती शुरू ऐं जेके मूंखे लाइक नथा कनि उन्हनि खे आउं अनफ्रेंड किया उनखां पहिरीं मूं अनफ्रेंड कई ही जो अनफ्रेंड करे वरी लिखे त आया त पले जो अनफ्रेंडेड छाकाणि त मूंखे लाइक नथो करे पोस्ट ते तंहिंजे करे मूं अनफ्रेंड कई मुंहिंजो ख़ुदा करे ख़ुशी हुई पंहिंजे ख़र्च ते टाइम कोन्हे ख़बर तो पाण रिक्वेस्ट मोकिली हाणे पहिरीं तोखे क़बूल करण खां पोइ तोखे लाइक कई पोइ वरी ॿी फरमाइश अचे थी लाइक मां कुझु कोन थींदो कमेंट कयो हा पोइ शेयर कयो हा आख़िरी बार शेयर कयो हाणे असीं ॿिया कमकार कोन्हनि पाण सभिनी खे पाण खे आहे त 50,000 हाणे मुंहिंजा हींअर तक़रीबन 1 लख फॉलोअर फेसबुक ते ऐं तक़रीबन को 60-70 फॉलोअर आहिनि 60-70,000 ट्विटर ते हाणे उन्हनि सभिनी खे आउं वञी फॉलो कयां उन्हनि साल लॻंदो को हिकिड़ो राउंड करण में लख ॼणनि खे आउं लाइक कयां कंहिंजी पुफीअ पुट खे चाचो कयो मङणो थियो आहे कंहिंजे भाई ते हथौर थिया आहिनि कंहिं घर मां कढी ॾिनो कंहिं घर अची ॾिनो जड़ वई असांजी तंहिंजे करे सोशल मीडिया जो मिसयूज़ है सोशल मीडिया आहे छा सोशल समाजी तलका कहिड़े कम लाइ समाज छो ठहियो सिविलाइज समाज कीअं ठहियो समाज जो पर्पस छा है समाज की प्रोडक्टिविटी छा है समाज के तई ॾियो छा पिया समाज के तई वठो छा पिया मसलन ॿियो हिकिड़ो रवाज है समाज तव्हांखे है ना सोशल मीडिया तव्हांखे एडवांटेजेस न सोशल मीडिया तव्हांखे तबाह कयो हर शइ पेट्रोल फर्स्ट क्लास आहे गाड़ी हले थी गाड़ी में रिफूरूं थियनि पेट्रोल सां माण्हू जेट जहाज़ उॾामे थो धोबी वटि कपिड़ा धोपिजनि था पेट्रोल सां पेट्रोल उछला ॿाहिरि ॾेई सघे थी तंहिंजे करे हर शइ जा पॉजिटिव एंड डिसएडवांटेजेस एंड एडवांटेजेस द सोशल मीडिया ताके जबर पाण सभी असां फ़ाइदा कया पर सोशल मीडिया ताके आइसोलेट करे थी तव्हांखे लोनली देश दे थी अकेले तव्हांखे डिप्रेशन ॾे थी हूअं तव्हांखे ख़बर कान्हे तव्हां ॻोठ वेठा आहियो छाछरे या जुमशरी या हिते शिकारपुर में उते तव्हांखे ख़बर कान्हे हाणे तव्हांखे ख़बर पइजी वई मरी वियासीं हिन जी शादी बि थिए हीअ हिनखे जेको स्कॉलरशिप मिली वई वरी ॾिसो मुंहुं में हाल आई कोन्हे हुन डिप्रेशन थिए हू चढ़ी वियो ऐं रहिजी वियुसि उहा डिप्रेशन लाइ सोशल मीडिया तव्हांखे ऑपेसिटी ॾिए थी खुलो करे थी वेठा आहियो कुर्सी ते सॼो ॾींहुं वेठा आहियो
ओबेसिटी, खतरनाक ब्लड प्रेशर, ओबेसिटी, स्मोकिंग, ये सब कार्डियोलॉजी, कार्डियोवैस्कुलर डिजीज़ का तव्हांखे लीड कनि था। उनमें दिल जी बीमारियुनि जो वॾो सबबु हिकु जाइ ते वेहक वारी नौकरी पाए। सोशल मीडिया तव्हांखे कमज़ोर बनाए थी, तव्हांजा सभु राज़ पिया आहिनि। ॾिसो न कहिड़ी जदोजहद करे माण्हू राज़ रखंदा हुआ। त आउं पंहिंजो सीक्रेट कंहिंखे न ॿुधायां। कंहिं ज़माने में पॉलिटिकल पार्टियूं राज़दारी शर्त हूंदी। हाणे अञा आउं केॾा निकितो ई कोन आहियां, जेको भरिसां वेठो आहे सो लिखी छॾियो असीं हींअर वञूं पिया छा चले, असीं पने आकिल पुॼण वारे। राजन खे अॻु में ई ॿुधाए वेठे, हुन खां पुछे ई कोन, बसि घर वारे खां माण्हू पुछे बि कोन थो, दादा ॾे ख़बर आहे ॿुधायां था वारे वञा थो। हुन पंहिंजी पोस्ट लिखी, तव्हां मानी वेठा कयो, हिकिड़ो ओचितो तव्हांजो साथी आयो, तव्हांजो फोटो कढियो विद अयाज़ साहब एट कोटड़ी गोइंग टू वारा। हाणे वाराए मां वारे जे रस्ते में आहे, सीता जो जेको केन शाह मेड़ उहे सभु माण्हू चवंदा सर असां वटि चांहि पियो जे न पियो त सभु कावड़जी पवंदा। हाणे माना वेठे वेठे तव्हां लाइ हिकिड़ो अज़ाब पैदा करे छॾी, जंहिं कम्युनिकेशन करे छॾी त हेॾा वञूं पिया। पर सीक्रेट रुॻो इहे ई सीक्रेट त तव्हां हाणे साइबर क्राइम लाइ तव्हां अचो आस्ते आस्ते। साइबर क्राइम छा आहे? साइबर क्राइम आहे त साइबर स्पेस खे यूज़ करे जेको क्राइम थिए। क्राइम टारगेटिंग इलेक्ट्रॉनिक डिवाइसेस and crime done या committed by using electronic devices। वो क्राइम जैमें इलेक्ट्रॉनिक डिवाइसेस के टारगेट करी, कंप्यूटर के, लैपटॉप के सिस्टम के, ऐं वो क्राइम जैमें उन्हनि ज़रिए वरी ॿियो को ॾोह कजे। इहो आहे इलेक्ट्रॉनिक साइबर क्राइम। साइबर क्राइम में मसलो इहो आहे त साइबर क्राइम में स्पेस आई कोन्हे। मसलन पुलिस स्टेशन भेटाई नगर आता है, ये भेटाई नगर है। पुलिस स्टेशन छछ जान खान, पुलिस स्टेशन मातली, पुलिस स्टेशन मेरठ, पुलिस स्टेशन मोरो, हद है नहीं मोरो है। सेशंस कोर्ट हैदराबाद, ये हद है। फलाना बोजदार वजीर आला पंजाब, ये हद है। फलाना होम मिनिस्टर, ये हद है। हाँ सोशल क्राइम साइबर क्राइम तक हद आई कने। साइबर क्राइम में जेकॾहिं को मेलवेयर पैदा करे या जेकॾहिं को तव्हीं वायरस नथो जो ठाहे या तव्हीं कंहिंजो कंप्यूटर हैक करे तव्हीं वेठा हुजो, तव्हांखे ज़रूरी थोरी आहे त हैदराबाद में वेठा हुजो। तव्हीं वेठा हुजो ब्राज़ील में, पैसा ट्रांसफर कयो श्रीलंका में पैसा हलिया वञनि साउथ अफ्रीका में फ्री हलिया वञनि वेनेज़ुएला। पुलिस वारो वेनेज़ुएला में विधो या त टैक्सी करे वेनेज़ुएला में वधण माण्हू। तंहिंजे करे साइबर पुलिसिंग इज़ एंटायरली डिफरेंट थिंग, हिकिड़ी बिल्कुलु मुख़्तलिफ़ शइ। ॿ टे साल कुझु वक़्त अॻु में बांग्लादेश मां $100 मिलियन रिजर्व बैंक ऑफ बांग्लादेश मां चोरी थी विया ऐं उहे पैसा ट्रेस कया के न्यूयॉर्क में, के श्रीलंका में, के ॿियनि मुल्कनि में, ऐं ख़बर कोन पई आहे पैसा विया केॾा। पोइ पकड़ी पिया किथे न्यूयॉर्क बैंक किन खे ब्लॉक पिया कनि, कीअं ख़बर पए केॾा विया पैसा। तंहिंजे करे या त वरी एतिरा स्किल्ड टीम हुजे, एॾियूं स्किल्ड टीम्स आहिनि पर आम पुलिसिंग इदारनि वटि कोन्हनि। मसलन जेका CIA है उहा ट्रेस करे सघे थी, केतिरनि स्टेप सभु न पर केतिरियूं शयूं करे सघे थी। ISIS जूं केतिरियूं शयूं CIA कोन करे सघंदी। ISIS वारियूं जेका हिकिड़ी टेररिस्ट ऑर्गेनाइजेशन आहे या अलकायदा आहे, उनखे शायदि उहा न करे सघंदियूं, कुझु करे वेंदियूं। फ्रेंच जेका इंटेलिजेंस एजेंसी आहे सा करे वेंदियूं, MI5 करे वेंदियूं, ब्रिटिश एजेंसी, मोसाद करे वेंदियूं, RA कंदी हुई, कुझु ISI कंदी हुई, कुझु ॿियूं कंदियूं हुयूं, उहे कंदियूं हुयूं। पर आम पुलिस करे उहो थोरो लॉस एंजलिस पुलिस डिपार्टमेंट करे या करे स्कॉटलैंड यार्ड थोरो ॾुखियो कमु। त हाणे साइबर क्राइम आहे छा? जीअं मूं ॿुधायो त इलेक्ट्रॉनिक डिवाइसिस खे टारगेट कजे या उन ज़रिए कजे, पर में थिए छा थो? हिकिड़ी फिशिंग आहे। फिशिंग हिकिड़ी उहा हूंदी आहे मच्छी फसाइण, उहा F सां हूंदी आहे। हीअ फिशिंग हूंदी आहे PH सां। इहा PH सां फिशिंग छा आहे? इहा फिशिंग आहे शिकार के फसाइण, शिकार के चारो लाइ। इन में हिकिड़ी ईमेल ईंदी आहे, उहो छा त ईमेल आइडेंटिफाई करे थी त हिन जे नाले जे पोयां पली जो लॻो पियो आहे। ठीकु आहे, पली जो लॻो पियो आहे। त हाणे फिश ईंदी, ईमेल मूंखे ईंदी डियर अयाज़ लतीफ़ पलेजो, यूर रिलेटिव। हाणे उन्हनि इहा ख़बर कान पहुती त पलीजनि जा नाला कहिड़े क़िस्म जा हूंदा आहिनि, छाकाणि उहो हमरा करे पियो ॿाहिरां, उहो प्रोग्राम ठहियल आहे, हथ सां केरु करे कोन पियो।
वो तुझो बुधाई तुझो नालो डेविड पली जो गुजारे हुआ है हमें खबर कान पली जन में डेविड कौन हुआ या पाकिस्तान पर नालो वही रहो इंदो फरानो जेको थॉमस पली जो अफ्रीका में गुजारे हुआ $5 करोड़ तुझे नाले चले हुआ तेजे करे मेहरबानी करे तो असां ईमेल पंहिंजी एड्रेस मोकिल अकाउंट नंबर मोकिल $5 करोड़ तो मोकिल तो कई दोस्त मूंखे मिलिया आहिनि हाणे तो समझी विया आहिनि 2 साल में मूंखे जी मिलंदासीं ई घुरनि पिया फ़िलहाल $5 घुरनि पैसा तमामु घटि था घुरनि पोइ भला मोकिलियूं था पोइ उन सां छा थींदो जे भला जे $5 लख हूंदा त ठहियो भला $10 विया ॿुॾी विया उन्हनि खे $10 सां इंट्रस्ट कोन्हे तव्हां जीअं ईमेल मोकिलियो था ॿिए फेज़ में तव्हांखे मोकिलींदा कि अटैचमेंट उनखे चवंदा खोलियो उहा जीअं खोलींदव उहो सॼो मेलवेयर तव्हांजे कंप्यूटर में किरी वेंदो वो फिशिंग ज़रिए सॼी इंफॉर्मेशन एक्सट्रैक्ट करे कढी वठंदो तव्हांजे कंप्यूटर सॼी मालूमात तव्हांजे कंप्यूटर हाणे तव्हांजे कंप्यूटर में मालूमात आई पूरी सारी वधी थी ॻाल्हि पाण वारे कंप्यूटर में कहिड़ी मालूमात हूंदी शादी लाल जो न्यूज़ चाचे धणी भाई सां फोटो बाबा गुल मोहम्मद अर्ज़ी करे पहुची आयो आहे पर पाण वारनि खां पूरी भाई जो चयो आहे मूंखे जंहिंजे ॿुधायो इहा हूंदी पर जे पंहिंजे कंप्यूटर में पियल हुजनि क्रेडिट कार्ड्स त सभु पैसा हलिया वेंदा तंहिंजे करे पाण हुननि जी फिशिंग थी वो जेको पाण खे मोकिलींदो ऐं सॼी मालूमात वठी पहुचाए रिसर्च जो कंदो त अंदरि कुझु कोन हूंदो पर जेकॾहिं खणी वञी फेक आईडी ठाहे छॾे त फेक आईडी ठाहे उन तां वरी थ्रेड्स इशू कजनि त साइबर क्राइम में फिशिंग ज़रिए चारो चलाए माण्हू खां डिटेल्स वठनि था साइबर क्राइम ज़रिए हैक कजनि कंप्यूटर्स साइबर क्राइम ज़रिए फेक आइडेंटिटीज़ ठाहियो उहा आइडेंटिटी तव्हांजी यूज़ करे आइडेंटिटी स्नैचिंग ज़रिए या फेक आइडेंटिटी ज़रिए तव्हांजे नाले में ॿियनि के माण्हुनि खे ग़लति मैसेजिस वञी सघनि था इन में चाइल्ड पोर्नोग्राफी अचे थी नंढड़नि ॿारनि जा वल्गर फोटा उहे अचनि था इन में तस्वीरूं चेंज करे के जेके पोर्नो या पोर्न शयूं आहिनि उन्हनि जे मथां ॿिए कंहिंजी तस्वीर हणी उनखे माण्हूअ खे डिफेम करे सघे थो इन में हिकिड़ी ग्रूमिंग थींदी आहे ग्रूमिंग यानी त नंढड़े ॿार खे मोटिवेट करणु आहिस्ते आहिस्ते सेक्शुअल अब्यूज़ में वो थे तो इन में ग्लोरिफिकेशन थिए थी मसलन को टेररिज्म जो एक्ट थे त उनखे सारण वाह वाह जवान जा पुट ज़बरदस्त कमु कयो अथव काबुल में या लेबनान में या फलाणो हाणे इन्हनि सभिनी शयुनि जे ख़िलाफ़ पाकिस्तान में 2016 में आयो आहे साइबर क्राइम जो एक्ट उन में सज़ा 3 महीननि खां सज़ा शुरू थिए थी 10 सालनि 15 सालनि में थी ॿिए जी आइडेंटिटी ठाहिणु मसलन ये जो है जुनैद उमरानी या वहाब या अज़हर या ॿिया जेके असांजी वधियूं वेठियूं आहिनि भाउ वेठा आहिनि पोयां वेठा आहिनि हीअ त सुधरियल पहिरियां एतिरो डेवलप्ड कोन्हे पर को बि माण्हू तव्हां मां मूं ते को एलिगेशन हणी करे त आया त परी जो चोरी करे वियो या पैसा खाई वियो या कार मुंहिंजी विकिणी करे एक्सीडेंट करे माण्हू मारे करे पाकिस्तान में रवाज हणी करे वियो पोइ पाण सोचंदा आहियूं वधि में वधि छा कंदा आहियूं पोस्ट डिलीट करे ईंदा आहियूं पोस्ट त डिलीट कई आहे तव्हां फ़क़ति तव्हां पंहिंजे फेसबुक अकाउंट जॾहिं तव्हां FIA में दरख़्वास्त थींदव पाकिस्तान जे FIA जो जेको साइबर क्राइम सेल आहे उनखे दरख़्वास्त थींदव त हिन हीअ पोस्ट रखी हुई हीअ इन जो स्क्रीनशॉट आहे ऐं हाणे हिन पोस्ट डिलीट करे छॾी आहे त उहो स्क्रीनशॉट FIA मोकिलींदी फेसबुक खे त हीअ वाकई हुई पोस्ट फेसबुक वटि तो रिकॉर्ड पियो आहे उहो ॿुधाईंदो हा आहे पाकिस्तान जी एजेंसी को रिपोर्ट ॾींदो हा बिल्कुलु थिए हाणे तव्हां ॾिसो कयो उन में तव्हां ते डिफेमेशन जो केस ठही सघे थो जो कूड़ो इल्ज़ाम आहे तव्हांखे सज़ा बची सघे थी उन में जे तव्हां ग्लोरीफाई कयो था शाबस कयो था कंहिं दहशतगर्द खे पाण सम्झूं था त रुगो पाण दहशतगर्द हुअणु साइबर क्राइम एक्ट पाकिस्तान जे में आहे ऐं ॿियनि मुल्कनि में दुनिया में आहे त तव्हांजी दहशतगर्दी या पोर्नोग्राफी या क्राइम या कंहिं ॾोह खे या रेसिज़म खे तव्हां जस्टिफाई कयो था शाबस कयो था लाइक कयो था शेयर कयो था उन ते बि सज़ा आहे 3 खां 5 साल 7 साल तव्हां ॿिए जी तस्वीर इस्तेमालु करे उनजी फेक आईडी ठाहियो था उन ते बि सज़ा आहे तव्हां आया ज़िंदगी पढ़ी जी ॿी आईडी ठाही ऐं जो हुनजो स्क्रीनशॉट कढी रुगो मोकिले छॾियां तव्हां चवंदो कीअं ख़बर पवंदी IP एड्रेस ॿुधाई ॾींदी कहिड़े कंप्यूटर ते ठाहियो तव्हांजे वञी जोईअ जे कंहिं साइबर कैफे में ठाहियो आहे त जोईअ जे साइबर कैफे जे मालिक खे जेॾी महिल अची ॿधंदा त हिन टाइम ते इहो ठहियो त पाण ॿुधाईंदो जोई में 2-4 लख माण्हू त कोन्हनि ॿुधाईंदो हीअ 12 ॼणा हुन मां हीअ माण्हू ईंदो आहे हिन कंप्यूटर ते वरी उन्हनि लम्हनि में ॾिसो न फेसबुक तव्हां तस्वीर उड़ाई वई उन लम्हे में जोईअ जे अकाउंट ते तव्हांजी ॿी ईमेल बि खुलियल आहे उन्हनि लम्हनि में साइमल्टेनियसली ॿियूं कहिड़ियूं आईडीज़ खुलियूं उन्हनि 5-7 आईडीज़ मां जेके इंटेलिजेंस एजेंसीज़ आहिनि उहे सम्झी वञो त इन टाइम ते ॿिए कहिड़े माण्हू कहिड़ी शइ पे कई पैटर्न ॾिसबो आहे
तंहिंजे करे साइबर क्राइम एक्ट अपार्ट फ्रॉम दैट इंटरनेट के तरीके का इस्तेमाल संद में हिकिड़ो रवाज है ऐं उन्हनि सभिनी नौजवान खे मुखातिब थो थियां आउं इहे ॾिसी सघां थो तव्हीं ॾिसी सघो मसलन मूंखां माण्हू सवाल पुछंदा अयाज़ लतीफ़ परीजा हिन कम जो छा कयो मिसाल आउं वरी वञी ॾिसंदो आहियां मिसाल या तो खोखर साहब वेठो इहो मूंखां पुछे अयाज़ लतीफ़ परीजा तूं सिंध लाइ छा थो करे या तूं फलाणे जाइ ते छो कोन पहुते फलाणे आबदा मलाना क़तल थी विया तूं छो कोन पहुते या फलाणी जाइ ते हीउ थियो आहे फलाणो ॿार गुम थी वियो आहे तूं छो कोन आयो या हे खोखर पोस्ट रखी आहे अला खोखर साहब तव्हांजे पोस्ट रखी ॾियो पहिरियां हींअर कहिड़ो कल्ह वाक़ियो थियो आहे पंजाब में किथे थियो आहे साहिवाल तूं छो कोन पहुते त आउं यकदमि रिस्पॉन्ड कोन कंदुसि खोखर साहब में आउं नॉर्मली या मां ख़बर नाहे कीअं न कयां आउं ॾिसंदुसि त माण्हू नेगेटिव आहे या पॉज़िटिव आहे उनजी सोशल मीडिया जे प्रोफाइल ते हेठि ॾींदुसि जेकर हुते चङियूं ॻाल्हियूं थियनि हूंदियूं त आउं चवंदुसि हिन माण्हू खे जवाबु ॾियण लाइ पाबंद आहे हिकिड़ो सुठो माण्हू आहे समाज जो हिकिड़ो पॉज़िटिव हिसो आहे ऐं हीअ सुठा कम करे पियो त आई एम आंसरेबल टू हिम पर जे आउं हेठि पोस्ट ॾिसां त वरी ॿी पोस्ट रखी पई आहे त इब्राहिम जोया तूं छा पियो करीं टी पोस्ट रखी पई आहे मरियम मजीदी तूं छा पई करीं चौथी पोस्ट रखी पई आहे सैर इमदाद किथे इमदाद हुसैनी छा पियो करीं फलाणो तूं छा तव्हां ॾिसो हीअ त हैबिचुअल रुॻो ॿियनि खां सवाल वेठो पुछे त तूं छा वेठो करीं हीअ त नेगेटिव माण्हू आहे जेको बि आहे सुमरो ख़ुशि पली जो चाहे जेको बि आहे उहो नेगेटिव माण्हू त उनखे उन लाइ आई वुड नॉट बी आंसरेबल टू हिम छो आहे हुनखे जवाबु ॾियणु जंहिं माण्हू पाण कुझु कयो कोन तंहिंजे करे सिंध जी मीडिया ते वञी ॾिसो मसलन रुॻो इहो न ॾिसो न अख़बार ॾिसो या कर दावत कोटा लाइब्रेरी थो बसि हींअर इलाही सारा माण्हू लिखंदा हूंदा जीएम साहिब हीअं कयो जीएम साहिब हीअं कयो जीएम साहिब हीअं कयो जीएम साहिब ठीकु आहे 15-20 साल पंहिंजी एज नंढी आहे तव्हांजी तंहिंजे करे तव्हां जॾहिं साईं जीएम साहिब हयात हो तॾहिं तव्हां जावा कोन हूंदो या जावा हूंदो नंढड़ा हूंदो पर जेके 50-60 सालनि जा माण्हू लिखनि पिया जीएम साहिब जी कुर्बानी जीएम साहिब उनखे वञी ॾिसो त जीएम साहिब जॾहिं हयात हो ते मुलाक़ात ते विया हुअसि कॾहिं संग कॾहिं गिरफ़्तार थियो त इन्हनि को मुतालबो कयो आहे त हिनखे आज़ादु कयो कॾहिं जुलूस वठी साईं निकितो हो सकरिया लाड़काणिया कराची कॾहिं के जलसे में विया हा सालगिरह ते को केक वञी ॾेई आयसि किताब गिफ्ट कयूंसि या हाणे मोए गुजाणा मुंहिंजे वारिस कया रसूल बख्श पली जो जॾहिं इलेक्शन में बीठो NA 182 खटे था 88 ऐं 90 में तॾहिं ही सिंधी अदीब जेके हींअर वरसी ते या सालगिरह ते तकरीर पिया कनि इन मां वर्क ते केरु केरु वियो 82 त घणो परे न आहे 82 में रसूल बख्श पली जे इलेक्शन वर्क ते हिकिड़ो इब्राहिम जोयो आयो सिंधी अदीबनि मां ॿियो हफ़ीज़ कुरैशी आयो चोथों तारिक अशरफ आयो चोथों मसूद नूरानी आयो ॿियो सर्विस सजा इहे 5 अदीब हुआ ॿियो को कोन हाणे जेके रसूल बख्श पली जे हेतिरा सारा वारिस आहिनि इहे ओॾी महिल हयात बि हुआ इहे ओॾी महिल धोई कोन त हाणे सुभाणे वरी आउं हिन इलेक्शन में बीठो हुउसि सुभाणे या आउं कंहिं रैली में बि वञा बिरशा खां हाला या आउं कंहिं 5 नवंबर ते कराची में लक्ष्मी पियो खां या गज़ाला रतूल ऐं मुंहिंजे गोली पियो हलनि ऐं ओॾी महिल ही माण्हू मखलूक हुजे न हाणे जो फेसबुक खोलियां उन ते जवाबु तलब हुजे त अयाज़ लतीफ़ पलीजा तूं किथे त आउं वञी ॾिसंदुसि हीउ हो सही हीउ त हो ई कोन हीउ मखलूक त न मोए में न जीअरे में हीउ न जिदोजहद में न रुपयो ॾिनई चंदो न के रैली में आई न करे लठ खाधई न गज़ाला बतूल सिद्दीकी जे घर फाटे लाइ वियो न सतार नुड़ लाइ वियो न शबीर बुलेदी लाइ वियो न आशिक़ जुण जे लाइ वियो न नवाज़ गंगराणी लाइ वियो कंहिं बि सिंधी न्याणीअ ॿार लाइ ओचितो बुखा वेठो वारी पुछा करे इहा मखलूक किथां आई आहे तंहिंजे करे सोशल मीडिया ते तव्हां थोरो एनालिसिस त कयो त हीउ जेको माण्हू तव्हांखे चए पियो दाऊद कोटा लाइब्रेरी पहुची वञो अयाज़ पलीजा दाऊद कोटा लाइब्रेरी पहुच बिजली कान्हे वरी हुनजी पोस्ट ते वञी भला ॿियो कुझु न ॾिसो सही किथे लिखियो अथसि त बाबा जाम साकी खे वोट ॾियो सोबे गमचंदाणी खे वोट ॾियो या अयाज़ लतीफ़ पली किथे लिखियो ॿियो कुझु कोन भला पोस्ट रखी अथसि किथे शेयर कयो अथसि हेठि थोरो हलो त वञो हेठि त वञो हेठि वञो फेसबुक जे हेठि वेंदा वञो ओ थोरो 15 मिंट लॻंदो हेठि जे कंप्यूटर तेज़ आहे त हेठि हले वेंदो वञी 1910 में निकिरंदो 2010 में वञी 2010 में ॾिसो तॾहिं ही जंग पई ओॾी महिल जॾहिं 22 नवंबर 2012 ते जॾहिं गज़ाला बतूल शहीद पई थिए उन लम्हे हिन खां पोस्ट रखी आहे जेको हींअर तव्हां गाॾी पुछा थो करे मरण मारण लाइ तयारु आहे तव्हांजे पारां ऐं अञा 25 जुलाई ते या 22 नवंबर या 12 मई ते तव्हां इलेक्शन में बीठा आहियो ओॾी महिल हिन माण्हू खां पोस्ट रखी आहे त वोट फॉर अयाज़ लतीफ़ पली जो या वोट फॉर सोबो गमचंदाणी या वोट फॉर रसूल बख्श पली जो अरे रुपयो ॾेई वियो आहे न ॾेई वियो आहे हे दो नंबर आहे ठग बड़ा बकवास करे थो इनजी he should not be paid any attention at all. You are not supposed to be answerable to that person. हिकिड़ो डमी माण्हू आहे इहो डमी माण्हू ख़बर वठो करे तंहिंजे करे दादी लीला आहे आपा शम्स अब्बासी आहे एजुकेशनिस्ट हुई
उन्हनि जे दुख सुख में उन्हनि सां गॾु केरु हो या हाणे आज़ादी लाइ तकरीर वेठो करे, तंहिंजे करे दैट हैज़ टू बी सीन। त इहो सोचियो मां हींअर हिकिड़ी दावत थी, हिकिड़ो अमेरिका में असांजो दोस्त आहे, कमु पिया हो दावत थी, उते वियासीं, उते ॿिया पॉलिटिकल लीडर दोस्त वेठा हुआ, जलाल अहमद शाह, कादर मक्सी, ज़ुल्फ़िकार अली भुट्टो, रजू मेमण, मुश्ताक मीरानी, ॿिया ई सभु दोस्त वेठा। मूंखे चङा लॻा की मूं चयो त सभिनी दोस्तनि सां मुतफ़िक़ आहियां, मूं तफ़सील कोन्हे ॻाल्हाइणु चाहियो, मुंहिंजो तजवीज़ पॉज़िटिव मुंहिंजो ॻाल्हायो। पोइ मूं चयो भाई मुंहिंजी जेके अदीब शाइर आहिनि दौर जा, उहे हाणे अख़बार में हाणे रिलेटेड था सोशल मीडिया सां, मुंहिंजो उन्हनि जा हाणे किताब छपजनि कोन था। अॻे किताब छपजंदा माण्हू पढ़ंदा हुआ, अख़बार माण्हू पढ़नि कोन था। अख़बारनि खे वॾी ग़लतफ़हमी आहे, सिंधी उर्दू अख़बार अंग्रेज़ी खे माण्हू को सुबुह साण उथी अख़बार था पढ़नि। अख़बार इहे जेके छोकिरियूं अचनि मां हिकिड़ो पवंदो, हार्डली को हिकिड़ो हूंदो जेको सुबुह जो उथी चांहि जे कप सां चांहि अख़बार पढ़ंदो। छोकिरनि मां के 2 ॼणा हूंदा, 5 ॼणा हूंदा, 10 ॼणा हूंदा, सिर्फ़ु उहे हूंदा जे मुफ़्त जी किथे अख़बार लाइब्रेरी में पई आहे त पढ़ी ईंदा। सीट जी वञी अख़बार वठी अचनि 20 रुपए जी, पर 20 रुपए जी उहा वठी अची पढ़नि ऐं पढ़ी वरी एडिटोरियल पेज ते वञनि, वरी उन साहब जो आर्टिकल पढ़नि। इहो कंहिंखे चाहियो? माण्हू सोशल मीडिया खोले, व्हाट्सएप खोले, ॾिसो सुबुह जो फेसबुक हीअं कयो, ट्विटर हीअं कयो, ॻाल्हि थी पूरी। तंहिंजे करे अदीब शाइर कुझु वक़्त खां पोइ इररिलेवेंट थी वेंदा, उन्हनि जो को किताब माण्हू पढ़ंदा कोन, लाइब्रेरी में वञनि था माण्हू कोर्स था पढ़नि, CSS जो कोर्स था पढ़नि, माण्हू पंहिंजे एग्ज़ाम्स जो पढ़नि पिया, मेडिकल जो, इंजीनियरिंग जो, लॉ जो। कंहिंखे टाइम आहे त वञी हींअर किताब पढ़ा दो, सोई सर पढ़े, या सांगड़ नावल पढ़े, या ज़िलतों के मारे लोग पढ़े, या दारुल रसूल की आज़माइश पढ़े, कंहिंखे टाइम आहे कोन था पढ़नि। तंहिंजे करे जेको कुझु आहे सोशल मीडिया ते, इन सोशल मीडिया खे तव्हां यूज़ कीअं था कयो, दैट इज़ टू बी सीन। इन सोशल मीडिया खे जेकर तव्हां इस्तेमालु था कयो पंहिंजे पुफीअ पुट जे ॼमण जी मुबारक लाइ, दैट्स अप टू यू। जेकर इन सोशल मीडिया खे तव्हां समाज में अहम सवाल उथारण लाइ, मसइले अॼु अचो, मसइले भाउर वेठा, सोशल मीडिया ते तव्हां छो कोन था कयो? पंहिंजे पाड़े जो ग्रुप ठाहे फेसबुक जो या व्हाट्सएप जो, उन ते छो कोन था चओ कि बाबा हिन फर्स्ट ते या हिन 8 तारीख़ या हिन फ्राइडे ते पाण पंहिंजे पाड़े खे ॿुहारो ॾींदासीं। बाबा असीं अल मुस्तफ़ा टाउन के, या असीं GM बैराज के, या असीं शीली ॻोठ के, या असीं भिठाई नगर के, या बुढे पालारी के, या दड़ी महल लाड़काणे के असीं ॿुहारो ॾींदासीं, सफ़ाई कंदासीं ऐं उन में अॼु जेकी घरनि जूं सेवा असांखे मदद कनि, ॿियूं नथियूं कनि असांखे ॿुहारा ॾियनि, असांखे डस्टबिन ॾियनि ऐं सॼो पाड़ो साफ़ कनि। न ईंदा माण्हू 2 ॼणा ईंदा, शुरू में 2 ॼणा ईंदा, पोइ 10 ॼणा ईंदा, पोइ 50 ईंदा, पोइ वरी सेंस डेवलप थींदो पंहिंजे पाड़े खे साफ़ करणो। हर शइ पाण गवर्नमेंट ते छो छॾे? पाण खे ख़बर आहे त गवर्नमेंट ठॻंदी आहे, पोइ वरी पाण ठॻनि था, रोज़ मुतालबो कयो, माथो कयो ठाहियूं त ठॻो ई कमु कयो, ठॻ चवंदा कोन था कयूं। त पाण छो न, वाई कांट वी डू दिस? असीं छो नथा करे सघूं? पाण ग्रुप्स आहिनि, मसलन लॉ आहे, मसलन फर्स्ट एड है, पाण फेसबुक ते उन्हनि ग्रुप्स के सुठियूं शयूं छो न पढ़ो? पाण ग़लत शइ खे रेज़िस्ट छो कोन था कयूं? तव्हां मां घणा ॼणा आहिनि जंहिंखे फुज़ूल शइ ते अटैक कयो हुजे, मसलन किथे लिखियो पियो हुजे त बाबा फलाणो जेको हिनखे हार्ट अटैक थिया, निम जा पन्ना उॿारे पीअंदो करे, त को त माण्हू हुजे जेको चए हिन दौर में निम जे पननि जो नशो पीअण जी बजाए वञी कार्डियोलॉजिस्ट खे ॾेखार, माण्हू जो सिर थो विञाई, निम जा पन उॿारे पीअंदो करे। तंहिंजे करे त ग़लति शइ खे रेज़िस्ट छो कोन था कयूं? हे आऊं वियुसि असांजो दोस्त अशरफ नाको, उन वटि 4 ॾींहं वियासीं घर में, उनजी तबियत पुछियो, असांजे आलम शाह दोस्त तबियत पुछियमि, अशरफ नाके जो हिकिड़ो मासाल वेठो, अशरफ नाके साहब जो पंहिंजो संदसि घर पढ़ियल लिखियल आहे, उन्हनि सभिनी खे डॉक्टर जी अहमियत जी ख़बर हुई। हिकिड़ो मासाल वेठो, ते चयो त कहिड़ो हिकिड़ो चूरन ठाहे ॾिनो त मां मुंहिंजो साईं सिर था विञायोसि, हिकिड़ो तरीक़ो त मास्टर वेही आहे, छाकाणि वॾो मासाल पोइ एतिराम, ॿियो पराए घर आयो आहियां, पराए घर में वरी आऊं कीअं कंफ्रंट कयां, उते पराए घर में मास्टर वेही रहियो, जी साईं हा साईं ओके हा साईं, इहा फर्स्ट क्लास मूं चयो त मुंहिंजो आऊं बि ईअं कयां, मुंहिंजो साईं ग़लति ॻाल्हि करे चूरन फलाणो ठाहींदो, पर्ची वेंदा माण्हू मारे विझंदो, हिन दौर में इहे ख़बर वठणु कुझु न, फलाणे पीती फलाणा 100 माण्हू बस ईंदा न, ॿ टे बची बि वेंदो आहे, फलाणे पीती उहो बची वियो, 100 माण्हू बिजली जे तार में हथु विझंदा न, 2 टे बची वेंदा आहिनि, 50 मरी वेंदा हलिया। हाणे हुन हिकिड़े खे जनरलाइज़ कंदो आहे जेको बिजली जे तार में बची वियो, फलाणो बची वियो तॾहिं करे आउं हथु थो विझां, 100 ॼणा वञी दरगाह ते पुटु घुरंदा न, हिकिड़े पंजनि खे ॾहनि खे उहो ई पुटु ॼमंदो, 100 माण्हू जे दरगाह ते वञी दुआ घुरनि त पुटु ॼमे, त हुन 100 मां 100 शादीशुदा जोड़नि मां पॉसिबिलिटी में 20 ॼणनि खे ॿारु ॼमंदो न, ऐं 20 मां 10 ॼणनि खे पुटु हूंदो। हाणे उहे जेके 10 थिए छा थो, जेके 90 ॼणा जिन खे पुटु कोन ॼाओ, उहे चवनि था पक दुआ घुरण में मूंखां का ग़लती थी, जुती हूंदी हुई मूं सिधी कोन कई, हीअ त नेक कान हुई,
जंहिंजी विस पे उनजी दुआ कोन घुरियम मथो मेरो पर हीअं हो ॾाढी सही कोन ठहियल हुई रोज़ो जल्दी इफ्तार करे भुल में करे तंहिंजे करे दुआ क़बूल न थी जेके जिनके पुट ॼमी वियो उहो वठी वियो संतरो ॿधी निकिरंदा बाबा फलाणे ॼाण ते विस कमु थी वियो पुट ॼमी वियो मुरादूं पूरियूं थी वियूं हाणे सोशल मीडिया ते इन्हनि इविल संत जी कॉन्फ्रेंस छो था करें सोशल मीडिया ते तव्हांजी संत में इहो छो नथा हिकिड़ो कैंपेन शुरू कयो सिंध फॉर साइंस why there is no page that Sindh stands with science scientific Sindh page छो कोन्हे छो फेसबुक ग्रुप कोन्हे सिंधीअ में त सिंध फॉर साइंस या साइंस विद सिंध या साइंस एंड सिंध या फ्यूचर ऑफ साइंस सिंध साइंस सां गॾु जीअंदी सिंध जो मुस्तक़बिल साइंस सां आहे सिंध ऐं इर्तिका सिंध ऐं समाजी तरक़ी सिंध ऐं अप्लाइड साइंसिस सिंध ऐं सोशल साइंसिस सिंधी मालो जिंदाबाद सिंध होज मालो साइड वर्ड सिंध लफ़्ज़ लिखी लिखो सिंधी मुंहिंजा मारोड़ा सिंधी होज मालो सिंधी चढ़ी वेला सिंधी अचनि पिया सिंधी नचनि पिया सिंध जी झुमिरियूं सिंध जी टोपी सिंध जी अजरक सिंध जी टोपी अजरक केरु थो पुछे बाबा झुमिरी खे अमेरिकन जो कहिड़ो वास्तो तव्हां सिंधी जो ॿुधायो मिसाल फोटो कढे सीवी में टोपी पाए कोन मोकिलियो सीवी में पुछनि तव्हांजी डिग्री मार्क घणियूं आहिनि त सिंधी टोपी पाए फोटो मोकिले ॾियोसि चए बाबा आउं जवान आहियां कुझु न जवाब ही कोन मिलियो उते तव्हांजी जो वीज़ा जे इंटरव्यू ते पहुता वञो उते त असां आउं सिंधी माण्हू आहियां होज मालो ते नचंदो आहियां छो तव्हां साइंस था ॿुधायो न होज मालो अजरक नचणु फर्स्ट क्लास आहे पर नचबो कॾहिं आहे जॾहिं तव्हां अचीव कयो शादी ते कुंवार मिलंदी आहे घोट मिलंदो आहे कोन नचबो आहे न या घोट कहिड़ो घोट ॾिठो अथव जेके चवनि कुंवार भॼी वई घोट नचंदो अचे तो घोट अचे पियो अॻियां उन सां ॻाईंदा हलींदा डोड़ंदा अचनि भले मिलस कुंवार आए सूर्य सरदार हमरा अचे पियो अब कुंवार के ॾाढी कुंवार भॼ बि गई ये शादी कितनी की भॼ बि गई या अहिड़ी त कुंवार ॾिठी अथव जंहिंजो घोट जेको जाइ जो पाण ॾाजो जो पाण भॼी वञे ऐं कुंवार जा लाॾा था कए अचनि कुंवार जो गीत अचीवमेंट न इम्तिहान में पास थो आहे त मिठाई विराईंदी आहे न हज करे अचिबो आहे अचे मुबारक हुजे हिन उमिरि जी वीज़ा कोन मिली वीज़ा मिलंदी आहे थी अचिबो आहे हाणे पाण अची छा पिया कयूं जेके नचूं पिया वीहनि ज़िलनि में गटर पाणी जा पियूं आबादगार तबाह थी चुका आहिनि थर में 2013 खां 18 ताईं 5,500 ॿार मरी चुका आहिनि माउनि जे हंज में न्याणियूं पंहिंजूं क़तल पियूं थियनि अक़ीदतुनि जूं न्याणियूं रिंकलूं लताऊं आशाऊं अगवा पियूं थियनि मायूं आपदा मलाऊं तांजा ख़ासि कहिड़ो ही आराई नौजवान जेको लम्स में ख़ुदकशी में मारिजी वियो नाला रंद जा लाश असीं नचूं पिया हले मुंहिंजा मारवाड़ा असीं नचूं पिया जीअं सिंध खे तबाह करे बिछा तीर बिछा ते असांजी हालत उहा ई आहे न सिंध तबाह आहे बर्बाद आहे नौकरियूं विकामनि पियूं पब्लिक सर्विस कमीशन में नौकरियूं विकामनि पियूं मार्कूं बोर्ड में विकामनि पियूं सॼी टोटली साज़िश आहे असीं सोशल मीडिया ते मूंखे भाईचो ॼाओ बाबा तोखे भाईचो ॼाओ पर सिंध जा हज़ारे ॿार मरनि पिया तंहिंजे करे सोशल मीडिया खे तव्हां जे करे ईअं यूज़ न कयो प्रोडक्टिविटी में सोशल मीडिया के तव्हां यूज़ न कयो औरतुनि जी तालीम में सोशल मीडिया ते का सिंधी छोकिरी हुजे न ही सिंधु नवाज़ आई आहे कमु शुरू करे मूं सिंधु नवाज़ खे मां ॿुधाइणु चाहियां मूं सिंध में कई अहिड़ी छोकिरियूं ॾिठियूं आहिनि जिन में वॾी पोटेंशियल पर शादियुनि ॿारनि वक़्तु कंसिस्टेंसी न हुअणु मुस्तक़िल मिज़ाजी जी खोट मुश्किल हालतूं प्रोफेशन जो दबाव गुरबत समाजी मसला मुड़सनि जूं पाबंदियूं ॿारनि जूं डिमांड्स कुछ छोकिरियूं पुठिते रहिजी वई कहिड़ी खाक में क्या सूरत थी जो कि पिना हो गई गलत है सबका अचारे पास सबका कुछ लाल और गुल में नुमाया हो गई खाक में क्या सूरत थी जो कि पिना हो गई जेके बिज उछलायासीं उहे सभु गुल थोरी बणिया केतिरा बिज हुआ जेके पाणी न हुअण जे करे टिड़ी कोन फुटई कोन सिंधी छोकिरी वञी ॾिसो मुंहिंजी भेण अख्तर बलोच केजाणी जारी सूरमी उहा मुसलसल हुजे उनखे हींअर पाकिस्तान खे लीड करण जेतिरी हुन में सलाहियत ऐं बाद हुई उहा हींअर हुअणु खपंदी क़ौमी असम्बली स्पीकर हुजे का सेनेट चेयरपर्सन हुजे का उनजो ज़बरदस्ती अॻियां जी टाई पर ॿार घर ज़िम्मेदारियूं GMC साहब जी न्याणी दुरशवा उहा खे पॉलिटिकल प्रोसेस हेड करे हा कि वरी यूनिवर्सिटी जी वाइस चांसलर हुजे हा केॾो कमु करे सघे थी पोइ जे दौर में केतिरियूं आदि माता महबूब वधी ख़ैर निसा
अदी नूरुल्लाह शाह तहीर सरगर्म है, अदी माताब राशि पुन न्याणियों इरम महबूब, जमर महबूब, शाहिन खान, अनीता शाह, इरफाना मल्हा, अमर सिंधु, हसीन नुसरत, सुलू नवाज, साजदा शेख, केतरी छोकरियों, अतिया दाऊद, अबड़ो भेनरूं, असांजो ST छोकरियों, संदे ॿियनि पॉलिटिकल तंज़ीमनि जूं, उन्हनि मां केतिरियूं जेके 5-10 साल जे हिकिड़े मख़सूस एज खां पोइ उन्हनि जे साम्हूं एतिरियूं रुकावटूं थियूं अची वञनि जो अॻिते अदी हुज़ूरा शेख हूंदी, अदी साजदा, केतिरियूं संदि जूं नियाणियूं जेके अॻिते निकिरी सघनि थियूं, उन्हनि खे रस्तनि में रुकावटूं अची वयूं। हाणे सोशल मीडिया में हिकिड़ो बुलबुलो थो, उहो जल्दी तव्हांखे 6 महीननि साल में हीरो बनाईंदो, 2 सालनि में, पोइ 2 सालनि खां पोइ वरी एॾी रैपिड इंफॉर्मेशन नई पई अचे जो 6 महीननि खां पोइ तव्हांखे मुसलसल मीडिया में रहणो पवंदो, जे न रहंदो त वरी गुम थी वेंदो, पोइ ॿियो अची वेंदो। तंहिंजे करे सोशल मीडिया ते रिलाय करण जे बजाए, सेल्फी ते रिलाय करण जे बजाए, सिंध जा नौजवान ही सेल्फी थोड़ी देर खां पोइ ॿी सेल्फी हेठां पई अचे मथे, तव्हां सेल्फी कढी पोइ तव्हांजी सेल्फी हली वई, मथां ॿी पोस्ट अची वरी उन पोस्ट जे मथां ॿी पोस्ट अची वई। अख़बार न 24 कलाक हलंदी आहे, माहवार मैगज़ीन 3 ॾींहं हलंदो आहे, वीकली मैगज़ीन, ही त सेकेंड खां पोइ हिकिड़ी पोस्ट हेठि पई वञे। अहिड़ो कमु कयो जो हिकिड़े सेकेंड खां पोइ ताईं गुम न थी, अहिड़ो कमु कयो जो तव्हांजी शिक्षा भाई सोशल मीडिया के पढ़ाई जो मर्कज़ बनायो, स्कॉलरशिप्स खोलियो, जर्मनी में फ्री ट्यूशन है, चाइना में फ्री ट्यूशन है, पढ़ाई कास्ट आई कान्हे, वञो स्कॉलरशिप्स वठो, ऐं स्कॉलरशिप को अमेरिका ऑस्ट्रेलिया UK छो स्कॉलरशिप छो न पोर्चुगल में, स्पेन में छो न, ब्राज़ील ऐं अर्जेंटीना ऐं क्यूबा में छो न, न्यूज़ीलैंड में छो न वञे माण्हू, अफ्रीका जे उन्हनि मुल्कनि में छो न वञे जिते सुठियूं यूनिवर्सिटीज़ आहिनि, माण्हू श्रीलंका कोलंबो छो न हलियो वञे, माण्हू कंहिं वञी मराठी या तेलुगु यूनिवर्सिटी में दाख़िल छो न वठे, माण्हू छो न हलियो वञे नेपाल में वञी कंहिं NGO में कमु छो न करे, माण्हू कंहिं पॉलिटिकल ऑर्गेनाइजेशन जी दावत ते माण्हू छो न हलियो वञे मैड्रिड ऐं ब्रिस्बेन ऐं नॉर्वे ऐं डेनमार्क ऐं स्वीडन, नवां एवेन्यूज़ ॻोल्हियो। सोशल मीडिया के CSS जे ग्रुप्स खे जॉइन कयो, CSS कयो, मूंखे ॾाढी सुठी नौजवान जेको वेठो ॻोल्हियो शायदि चई आउं CSS कयुसि, फर्स्ट क्लास स्कॉलरशिप ते ॿाहिरि थो वञे, हौसलो, इन क़िस्म जो हौसलो हुअणु खपे। तव्हीं जेके वेठा कॉपी कंदासीं पोइ कॉपी करण खां पोइ छा थींदो, पास करे वियो, तव्हांजी डिग्री जी अहमियत ई कान्हे। तव्हीं जॾहिं डॉक्टर आहियो त कॉपी करे ईंदो, तव्हांखे का ख़बर कान्हे त ऑपरेशन कीअं कबो या जनरल फिजिशियन तौरु ट्रीटमेंट कहिड़ी थी, डायग्नोस कीअं कबो, साथ कॉपी करण वारे खे ख़बर न हो। तव्हां टीचर आहियो त ॻाल्हाए कोन सघंदो, तव्हीं वकील आहियो कॉपी करे पास थियो त कोर्ट में बीह कोन सघंदो, त स्कॉलरशिप वठी कोन सघंदो, तव्हां मैथमेटिक्स जी तव्हांजे फ़रिश्त खे ख़बर कान्हे। मसलन ही कंप्यूटर में जेके प्रोग्राम्स ठहनि था, ही एप्स आहिनि, मोबाइल एप्स कीअं ठही, कंहिं ख़बर आहे कीअं ठहनि, अल्गोरिथम सॼी शइ उहा प्रोसेस थो करे। अल्गोरिथम छा आहे, नंबर 1 हीअं हूंदो त हीअं हूंदो, पोइ ॿियो नंबर 2 हीअं हूंदो त हीअं हूंदो, नंबर 3 ऐं जे ॿई हीअं आहिनि त पोइ टी शइ हीअं हूंदी, उन जे चौथी फार्मूलो ईंदो त हीअ शइ हीअं, सॼी लॉजिक आहे हीअं। A खां B ताईं पंधु केतिरो आहे, A खां B जेको पंधु हूंदो प्लस उन में B खां C जो पंधु प्लस उन में C खां D जो पंधु, जवाबु हेतिरो। हाणे इहो अल्गोरिथम इहो किथां आहे, इहो ख्वारज़मी अरब मुस्लिम सवे साल में 16 या 15 कहिड़ी सदी में ख्वारज़मी उहा थियरी पेश कई। हाणे माना ख़बर ई कान्हे, माण्हू सम्झंदा सॼियूं पे तहक़ीक़ात हिन दौर में करी जो कंप्यूटर यूज़ वेठा कयो, इन कंप्यूटर त 16 सदी में कॉन्सेप्ट्स अचण शुरू थिया, 19 सदी में माण्हुनि कंप्यूटर जी शयुनि ते गौर कयो, 19 सदी में वञी इंटरनेट 80 जे दहाके में शुरू थियो आहे, पोइ 90s में सीरियस वरितो वियो। मुस्तक़बिल में तव्हां अलाए कहिड़ा इल्म लिखा पिया आहिनि, उन्हनि सां इक्विप थींदो। मां मुस्तक़बिल मुंहिंजे लिखा पिए कुझु ॾींहं अॻु में, त मुस्तक़बिल में छा थो थिए, मुस्तक़बिल में ब्रेन ट्रांसप्लांट ते कमु करण लाइ सोचियो पियो, सम्झो था, ब्रेन जे ट्रांसप्लांट, किडनी ट्रांसप्लांट थियण सां माण्हू साॻियो आहे, हार्ट ट्रांसप्लांट थियण सां माण्हू साॻियो आहे, जे ब्रेन ट्रांसप्लांट थी वञे माण्हू चेंज थी वियो। मसलन का डेड बॉडी पई हुजे ऐं बॉडी इंटैक्ट हुजे, फर्स्ट क्लास हुजे, ऐं ॿिए पासे को माण्हू हुजे जेको जिस्मानी तरह ऑर्गन्स मरी चुका हुजनि, उन जे ब्रेन हुन में लॻाए छॾिजे त उहो जंहिं बॉडी में लॻे पियो उहो बॉडी वारो माण्हू कोन्हे, जंहिंजो ब्रेन लॻो आहे उहो माण्हू आहे। मेमोरीज़, यादगिरियूं, कम, क्वालिफिकेशन उनजी बॉडी उन ई आहे। ब्रेन ट्रांसप्लांट ते कमु हले थो, अञा थिए कोन थो। हींअर हिकिड़े भोलड़े जो पियो अथनि, हिकिड़े भोलड़े जो दिमाग़ ॿिए भोलड़े जी बॉडी खयो अथनि, उहो 9 ॾींहंनि में मरी वियो, कुझु वक़्त में कयो।
उनजे उन्हनि तंतुनि ऐं नर्व सिस्टम क़बूल न कयो आहे। पहिरीं बची वियो पर 9 ॾींहंनि खां पोइ मरी वियो। उते रिसर्च पई थिए दुनिया में ही जेके गाॾियूं ऑटोमेटिक हलनि फलाणो इहे त नंढियूं शयूं। हाणे आहे त मथे स्पेस में कीअं वञिजे। हाणे आहे त ही वाईफाई जे बजाए का G5 हुजे का अहिड़ी जेका सॼी दुनिया में जहिड़ा खणी वञो उहो इक्विपमेंट हुन सां नेट पे तव्हांजो हले ऐं उहो ख़तमु न थिए। हाणे त आहे त अहिड़ा बल्ब ठाहिजनि जेके पाणीअ में लुॾंदा रहनि ऐं लुॾण ते चार्ज थींदा रहनि, या हवा में मथे ईअं लुॾंदा रहनि ऐं लुॾण जे करे उन्हनि में उहा काइनेटिक एनर्जी ऐं ॿी एनर्जी ज़रिए उहो चार्ज पिया थियनि। हाणे त आहे त तव्हां चार्जर न खपे, तव्हां खणी हिकिड़ो हणी छॾियो चिबड़ंदड़ वांगुरु स्विच वांगुरु पंहिंजे कार जे शीशे में, उहो सोलर लाइट ज़रिए तव्हांजे मोबाइल खे चार्ज थो कंदो। जे वेठा आहियो गाॾी में त न खणी छॾियोसि, ट्रेन में वेठा आहियो त उन शीशे में हणी छॾियोसि, जे बट के ॿी जाइ ते वेठा आहियो छित जे शीशे में हणी छॾियोसि, उतां उहो सोलर एनर्जी खणी तव्हांजे मोबाइल खे चार्ज थो कंदो। हाणे त शयूं तमामु हिकिड़ियूं कॉम्प्लिकेटेड थियनि पियूं, तमामु मज़ेदार पियूं थियनि। हाणे उहे स्कैनर पिया अचनि जो हिन भित में हणी कॉपी करे वरी ॿिए पासे हणी करे उते वरी हुनखे पेस्ट करे ॾींदो। हाणे अहिड़ियूं बॉल पेन्स बि हुजनि जिन बॉल पेन्स सां जंहिं बि सरफेस ते तव्हां मूंखे पनो हुजे न हुजे, खीसे में उहा पेन हुजे, ऐं कढी हिन ते लिखां कुझु बि लिखी आहे। हीअ जेको मुंहिंजी पेन आहे सां कनेक्टेड आहे कंहिं सेल फोन सां, कंहिं टैबलेट सां, कंहिं प्रोग्राम सां। जेको कुझु हिन सरफेस ते लिखां पियो उहो उते उन मोबाइल, उन टैबलेट या लैपटॉप में पियो लिखिजे, ऐं हिते लिखां तॾहिं बि उहो उते पियो लिखे, तंहिंजे करे उहो उते सेव पियो थिए। अजीब अजीब शयूं पियूं हुजनि। गाॾियूं कुझु वक़्त खां पोइ ऑटोमेटिक हूंदियूं। ही GPS सिस्टम ज़रिए हींअर सॼी दुनिया में किथे लही कंहिंखे ॿुधायो हेॾा वञिणो आहे घुरी था वञनि। हाणे इन में जेके पाण हिते वेठा आहियूं, के छा फ़क़ीर जे पिड़े में कोकर मेले में असल ॻोठ बाबा तुंहिंजो असल ॻोठ करा, तुंहिंजो असल ॻोठ हो जोई खां निकितो, वो जोई खां जेको वञे थो वाई पांधी, उते वाई पांधी खां फ्री जेको ड्रग पाला का थींदो हो फलाणे जाइ ते उते साईं नए ईंदी आहे, बे हूंदा आहिनि ज़बरदस्त ॿ बे हूंदा आहिनि, नए हूंदी आहे। त तुंहिंजी डिग्री कहिड़ी आहे? जूशाही जी लस्सी हूंदी आहे, पोइ हलजी वेंदा आहियूं असां पली जो असल ॻोठ हिकिड़ो, हेठि ॻोठ मथे ॻोठ सभु सही आहे, पर पोइ तोखे अचे छा थो? अचे कुझु कोन थो। असांजो असुलो वॾो ॻोठ आहे, ॾाढी ज़मीन हुयूं, असांजो नालो आहे। तव्हांजे नाले केरु कोन पुछे, नाले खे ईंदड़ दौर पुछंदो ई कोन। ॾाढो इहे ॾाढे बारे जो ख़बर अमेरिकी खे ॿुधंदो ॾाढो ॿुधाईंदा वञनि, क्रिकेटर को ॿुधंदो पंहिंजे दुनिया में क्रिकेट मुंहिंजो ॾाढो फलाणो ज़बरदस्त माण्हू हूंदो। इहो दुनिया बल्कि पाण जा ज़ाती पातियूं लॻाईंदो, दुनिया में ज़ाती पातियूं कोन लॻाईंदो, ज़ात पाण करे लॻाईंदो, सुञाणप लाइ ठीकु आहे, पर दुनिया में इहो थोरी कुझु आया थी पली जो पली जा ज़बरदस्त सुञाण कोसो फलाणो चवंदो आया नथी, तूं ख़ुदि छा आहे? त सिंध जो नौजवान तयारु थिए त उहो ॿुधाए तो ख़ुदि छा आहे। सिंधी छोकिरियूं हींअर निकिरनि पियूं अॻियां, सिंधी छोकिरियूं ॿुधाइनि ख़ुदि छा आहे। सिंधी छोकिरी छो ॿुधाए मूं पढ़े पियो सुबुह जो लाइ, ऐं फुज़ूल शयूं पढ़ंदा आहिनि, फुज़ूल शयूं पढ़ंदा आहियूं, ऐं अहिड़ी शयूं पढ़ंदो पियो आहियां, ऐं सोचींदा आहियां छो पढ़नि। कॾहिं कॾहिं मुंहिंजी नंढड़ी धीअ मूंखां पुछंदी पई आहे, या ॿियो को मिट माइट पुछंदी छा वेठा पढ़ो। सुबुह कल्ह सुबुह जो मुंहिंजे कमरे में मुंहिंजी धीअ आई त मूं छा वेठो ॾिठो, मूंखे चई छा वेठा ॾिठो। मुंहिंजो बाबा इन्वेस्टिगेशन हिकिड़ी आहे सीरीज़ आहे साविड सां, ही छा लाइ वेठो ॾिसो? मुंहिंजो ईअं ई टाइम पास लाइ। चई न पर पोइ अटेंशन सां छो वेठा ॾिसो? मूंखे मज़ो थो अचे, जेतिरो अटेंटिव थो थियां मज़ो थो अचे ॾिठो मिले त उन्हनि शयुनि में जॾहिं तव्हां ॾिसो न तव्हांखे मज़ो। अॼु सुबुह जो मूं ॾिठो वेठे त अलाए कहिड़ी अख़बार हुई, काविश हुई या सिंध एक्सप्रेस हुई, या हुन में लिखियलु दीपिका पंहिंजे मुड़ुस जे घर रहण खां इनकार करे, अलाए कहिड़ी फिल्म कहिड़ी अख़बार हुई, हुन ॾाढी अपील कयो हुन समय। हुन में हेठि लिखियो पियो त मूं हेॾी महिनत करे पंहिंजो आइडेंटिफिकेशन ऐं पंहिंजो घर ठाहियो आहे, ऐं मुड़ुस जे घर छो शिफ्ट थी वञे। मूंखे लॻो त वाकई हिकिड़ो माण्हू पंहिंजो कमिरो, पंहिंजो घर, पंहिंजी महिनत सां पंहिंजो कैरियर ठाहे, पोइ पाण छोकिरी खे चयो हाणे हे सभु टपड़ खणण होॾां हली वञ, हाणे इहो ई तुंहिंजो घर आहे, इस घर से अब तुम्हारी अर्थ यूज नहीं। हीउ जेको हेॾो सारो वजूद आहे, इहो पाण पंहिंजी ज़ालुनि पंहिंजी पंहिंजी धीअ लाइ इहो क़बूल था कयो त उनजी ज़िंदगी जा 30 साल पहिरियां छुटा, उनजी धीअ पंहिंजी भेण लाइ कीअं था क़बूल कयो त उनखे चऊं त तूं डिलीट करे छॾ पंहिंजी पहिरीं 25 सालनि जी ज़िंदगी, उनजा कॉन्ट्रीब्यूशन हाणे जीअं मुड़ुसु चवंदई या जीअं सहुरो चवंदई कीअं था पंहिंजी धीअ लाइ। आउं त न सोचे सघंदुसि त पंहिंजी धीअ खे चवां जेको कुझु सिखे, जेको कुझु हासिल थी, जेका कुझु ॼाण थी, जेके ख़ुशियूं थी, उन्हनि सभिनी खे डिलीट करे छॾ। हाणे हिकिड़ो अजनबी माण्हू उनजा माइट तोखे जीअं चवनि ईअं वञी जी। इहो कीअं था दर्श पियो पंहिंजे ॿारनि खे, पंहिंजे जिगर जे गोशे खे, धीअ खे, जेके अम्मा चवंदो आहे सभई माण्हू पंहिंजी धीअ खे चवंदा मुंहिंजी अम्मा आहे, उन अम्मा खे 25 साल 20 साल पढ़ायो, पोइ हुनखे चवंदा हाणे वञी हू जी हुकुम करे थी वञी कर। तंहिंजे करे सॼी सिंध खे तव्हांखे रिनोवेट करणो। सिंध में ही जेके सॼा कॉन्सेप्ट्स आहिनि उन्हनि खे सोशल मीडिया ज़रिए चैलेंज कयो। सोशल मीडिया जो ॿियनि जे बीच में विझी न वेठा वठो, तो छा कयो, तो छा कयो, तो छा कयो, उन बाबू फिरी तव्हांखे पुछे तो छा कयो, तूं किथे वियो ओॾीमहिल, जेॾीमहिल ही कान वेठो तूं किथे वएं, त जवाबु ॾियण लाइ तयारु थियो त आउं किथे हुअसि। उहो 5% कमु करे पोइ भले 10% सवाल पुछो।
सोशल मीडिया के नए दौर में दाख़िल थियण लाइ सिंध जी दरी बनायो। उहा दरी जंहिंमें पेर रखी सिंध हिकिड़े जदीद, हिकिड़े इंसान दोस्त, हिकिड़े अमुन में, जमूरियत में, मोहब्बतुनि में, इंसान दोस्ती में यकीन रखंदड़ दौर में दाख़िल थिए। उहा दरी सोशल मीडिया जी दरी आहे। सोशल मीडिया के फ़क़ति इश्कनि करण, रिश्ता.com ते संग ॻोल्हण, छोकिरियुनि खे ख़त लिखण, वैलेंटाइन जूं मुबारकूं ॾियण, भाइटिए जी ख़ुशी ॿुधाइण, टोपी अजरक सां फोटू कढाइण, पंहिंजी सेल्फी कढी पाण ते पहिरीं लाइक वरी पाण कंदा आहिनि। ॾिसंदा आहिनि केतिरी नई पोस्ट शुरू थी पई आहे, पहिरीं लाइक माण्हू पाण कयो वेठो। त हिकिड़ी इहा जेका अजीब ग़रीब मख़लूक आहे, इन मां जान छॾायो ऐं सिंध खे जदीद दौर में खणी वञण लाइ सोशल मीडिया ऐं इंटरनेट खे यूज़ कयो। थैंक यू वेरी मच।